अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे ॿिनि माण्हुनि जो हिकु मिसाल बयान करे ॿुधाए। जीअं उन्हनि मां जेको शाहूकार काफ़िर हो, तंहिंजे कुफ्र ऐं तकबर जे अंजाम जो अहवाल ॿुधनि। उन्हनि ॿिन्ही मां हिक लाइ असां 2 अंगूरनि जा बाग पैदा कया हुआ ऐं उन्हनि जे चौधारी खजूर जा वण लोढ़े वांगुरु लॻाया हुआ ऐं ॿिन्ही बागनि जे विच में पोख पिण पैदा कई हुई। ॿिन्ही बागनि पंहिंजा मेवा ॾियण शुरू कया ऐं उन्हनि फर ॾियण में हीउ न घटायो ऐं उन्हनि बागनि जे विच में असां हिकु नहर बि जारी कई हुई ऐं उन लाइ तमामु घणो फर यानी फसल लथो। सो हिकु ॾींहुं पंहिंजे संगतीअ खे चवण लॻो, जंहिंसां हू गुफ़्तगू करे रहियो हो, त आऊं तोखां वधीक मालदार आहियां ऐं माण्हुनि जे लिहाज़ खां बि वधीक इज़त ऐं ताक़त वारो आहियां। ऐं इहे ॻाल्हियूं कंदे पंहिंजे साथीअ सां हू पंहिंजे बाग में दाख़िल थियो ऐं पंहिंजी जान यानी नफ़्स ते ज़ुल्म कंदे चवण लॻो त मां नथो भायां त मुंहिंजो ही बाग कॾहिं को फना थींदो ऐं आऊं नथो भायां त को क़यामत ईंदी। पर जेकॾहिं खणी अची बि पए ऐं आऊं पंहिंजे रब ॾांहुं मोटायो वियसि त यकीनन हिन खां बि शानदार जाइ लहंदी। संदसि मोमिन दोस्त जेको उन सां ॻाल्हाए रहियो हो, तंहिं उन बाग जे मालिक खे चयो त छा तूं उन्हीअ खां मुनकर थी वियो आहीं जंहिं तोखे मिटीअ मां पैदा कयो ऐं पोइ नुतफ़े मां ऐं पोइ तोखे सही लङी करे हिकु इंसान बणायाई। तूं मनी या न मनी, लेकिन अल्लाह ई मुंहिंजो रब यानी पालणहार आहे ऐं मां पंहिंजे रब सां कंहिंखे बि शरीक नथो करियां। ऐं जॾहिं बाग में दाख़िल थी रहियो हुए त तो हीअं छो न चयो त माशा अल्लाह ला कुव्वत इल्ला बिल्लाह, जेकी अल्लाह चाहे। अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंखे का ताक़त न आहे ऐं जेकॾहिं तूं मूंखे माल यानी दौलत ऐं औलाद में पाण खां घटि ॾिसी थो त पोइ उम्मीद आहे त मुंहिंजो रब मूंखे तुंहिंजे बाग खां बहितरीन भलाई अता फरमाए ऐं तुंहिंजे हिन बाग ते आसमान मां का आफ़त मोकिले ऐं ही सभु हिकु साफ़ मैदान थी वञे ऐं सावक जी ज़री बि न बचे या संदसि पाणी हेठि ऊन्हो लही वञे यानी पीही वञे या सुकी वञे ऐं पोइ तूं उनखे कॾहिं बि न लही सघे ऐं तुंहिंजो ही बाग सुकी सड़ी तबाह ऐं बर्बाद थी वञे ऐं अल्लाह जी कुदरत जो समूरो फर या फसल चट थी वियो। उन्हनि अंगूरनि जे वण खे छपरनि ते ऊंधो किरियल ॾिसी पंहिंजे कयल ख़र्च ते हथ या तिरियूं मेटींदो रहिजी वियो। चवण लॻो त अफ़सोस, मां जेकर पंहिंजे रब सां कंहिंखे शरीक न कया हा ऐं जंहिं ते खेसि नाज़ हो सो खेसि कंहिं बि कमु न आयो ऐं का बि जमायत न हुई जेका खेसि मदद करे सिवाय अल्लाह जे ऐं न वरी पाण कंहिंखां बदिले वठण वारो हो, न वरी को उन आफ़त जो मुक़ाबिलो करण वारो हो। ए अकुल वारा इंसान ॿुधी छॾ त इहा अथव हक़ीक़त अल्लाह जी कारसाज़ी ऐं इख्तियार। उन जो अता कयल इनाम सभ खां सुठो ऐं उन जो ॾिनल बदिलो बि सभ खां बहितर आहे ऐं पछाड़ी बि उहा भली जेका हू सुरही करे